घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी साईं घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी मां दयानी जो संग जानो ला वठाई वठा मुझे शादी दी दे हाय मसो पाणेरो सन कबूल कयो दयानी मुझे घोट दी दे मां उन जी कुआर दी दिया हाय मजो हाय मजो अति मता मुते जल्दी जल्दी मां के चेत कर हाँ मुके चतल था चतल जल्दी कला बा तुझे चक्कर के मां समझी वियो आ तोखे सुई लगदी ए सुई जी गारंटी आ तो मां मर्ज इए निकरंदो जी ट्रैक्टर मां दूहो निकरंदो आ कुल्लू वशरबू छोरा बस करिंदो खणा पादर हां छो खणी बा तुंजा इन केड़ा मुंजा इन जो खणी तो दी बुआ मां बे अतीना पोपली आया ददबदी थोतली पोपली ले तो तेल मालींदो बादन वालो मालींदो ए मोलू मालींदो बियो केर मालींदो घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी मेहंदी लाया एड़ो रंग जमाया घोट पंजे के मेहंदी लाया एड़ो रंग जमाया जानू तुझी शादी के सादी थे फुफड़ खबर कोने उन्हें थी भेड़ दियानी शादी थे अरे हे जाल के अदी दो चाहे अरे चरिया जानू पंहिंजी ज़ाल खे भेण न आहे चइबो अरे चरिया मुंहिंजी ज़ाल जा ॿ नाला आहिनि पुफी दयानी सॾी थी अथसि लीमो ऐं मिर्चू भेण दियानी सॾी अथसि मूंखे चयो न कयो जानू हाणे घर वञो घर कीअं वेंदो तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो मुंहिंजे मथां पैसा घुरो पैसा अॼु त असांखे ख़र्ची बि न मिली चरिया सुञा तव्हांखे सॾु ॾियणु आयो हुअसि पैसा खणी अचो आहे न तव्हां ईअं कयो जेकी गाॾीअ में लेडीज़ वेठी आहे न इनखे पाणी पीआरियो जानू हे गार्डन में छा वेठो अथई ओ बेवकूफ़ो ही मुंहिंजूं बसूं आहिनि हिकिड़ी बस में मासी सपूरा जा ॿार ॿी में मासी हाजरा जा ॿार ऐं टी में पाण जा महिमान जानू हाणे मूंखे बुख लगी आहे मां वञां थो घर अरे चया सब्र कर मां अचे त तव्हांखे 5-5 किलो पताशा ॾींदुमि 5-5 किलो हाणे हीअं कयो गानो हलायो तव्हां बि नचो मां बि नचां बस आई अद्धे वारनि जी का ख़िदमत चाकरी भी कई अथई या रुगो एरंडा में वेठी आहिनि कचहरी में अदा मानी भी खाधी आ धीअ ध्यानी चाह भी प्यारी आहे बस तुंहिंजो इंतजार हो असां चयो तूं अची असां का हाल हवाल पुछी त पोइ असीं वञूं आदा लौंग तेरी मानी भी खाधी अथई चांहि भी पीती अथई पोइ बि बूथ छो हलाए करड़ी सिर जहिड़ो कयूं वेठो अदा ख़बरूं ख़ैर जूं असां तो ॾे आया आहियूं धीअ दयाणीअ जी मोकल वठण वाह शाबाश हुजे मुझी सियाणी सेबती धीअ मोरन जेड़ी ऐं पंहिंजे चरे पुट जे लाइ वठण आई शाबाश हुजे अदा अदी मुंहिंजो जानू चरियो आहे शाबाश अथई पंहिंजे भाउ जे पुट खे ईअं थी चई मां तुंहिंजे लीमे ऐं मिर्चो खे कुझु चवां त पोइ तोखे मच लॻंदो या कोन लॻंदो भाॼई न भुल तूं 1000 भेरा मुंहिंजे घर अच पर कॾहिं इहा उम्मीद खणी न अचिजांइ त दयाणी जो संग मां हिननि खां वठंदसि उथ न भुल त हलूं ख़बर कुझु कोन ॻाल्हायो बाक़ी उन जे वकील जेको ॻाल्हायो उहो त तो ॿुधो सभु कुझु ॿुधुमि मुंहिंजा कन हिन जो पुट मिर्चो जहिड़ा ॿोड़ा कोन्हनि के
मुंहिंजो जानू बि चरियो ऐं हिन जा जेके बोड़ा उहे बि चङा। अदा ख़बर असां जवाब सम्झो। अदा लोंग जवाब खे के सिंग थींदा आहिनि छा जो तव्हांखे ॾिसण में अचनि? जवाब अलाए कीअं था ॾियो, अञा 4 चङा आहिनि जेके हक़ सच चवंदा। हलो न भुल त हलूं, अञा हिननि में उमेदूं पई रखे। तव्हां मां असांखे इहा उमेद न हुई। असांखे बि लाचार कोन्हे को जो तव्हांजे चरे पुट खे मां पंहिंजी सियाणी सेठती धीअ ॾींदसि। वधीक न कावड़ थो ॾेखारे, वॾो वॾे गैरतिया इन जे मूं वटि डांव बि हरो न वहे, मड़े वात थो हणे पियो। ॿुध वेही ॻाल्हियूं। नबल कोडिस दर्श केॾी शादीअ जी ख़ुशी अथसि। चवंदा आहिनि त भाटिया शींहनि खे बि प्यारा हूंदा आहिनि, पर हिन वारी पुफी त सफ़ा मुनकर निकिरी पई। नचो मुंहिंजा दोस्तो, ही जानू घोटे जो सर्किस आहे। नचो, हाय हाय, मज़ो मज़ो। नबुल पंहिंजे पुट जी सर्कस इन घिटीअ में कराईंदी। मुंहिंजो जानू पुट गॾे ते न घोड़े ते हूंदो। अदा ओ अदा चाचो चाचो पी दे दो वञो उतारेस। मारी दो कौन? अरे मारी दुई कौन, अञा खर्ची दी दुई खर्ची। पर्ची दी दो? पर्ची न चरे आ डोकर डोकर। तू इते भी मां तो वञो उतारिया। तू मुट बरी मां उठाई न चाचा चाचा मां उठाई न चाचा। बुढ़िया पुटो उतार रे। अरे चमाए तो मुके खीर जा पैसा भरे डडाई। पीर जा पैसा केड़ो पीर बा? पीर जा न बोड़ा, खीर जा पैसा भरे रे जेको हारियो तव। मीर के मारियो? मीर के मारियो? मीर अज सजो दी सा मिलो ही कोने। ई बोड़ा अज तुजा ये कन माथो खोल्या बी वाली थी। इते तू मुड़ंदे ही कोन माथ चिंता में दिसा तो तू ने मुड़ंदे ही कोन। अरे काजे भगो तो नहीं है मुझे की नया पैसा ना। अरे मुझे 3 किलो खीर 5 किलो पानी ध्यान दियो रे नाक दियो। राबेला जे दुल जेड़ो मां पाण आया सेब तो आई तूनो ओ यो मां पाण आया छो मुंजी था दिला ओ या कयो मुझे लाए सब बित मिला तया कयो अरे बिला कयो अदा थनी पान ते तेतलो भी थाई न भला तू मुंह देलो नहीं। छोरी सिकीला दे के न चढ़ाए। मुंहिंजो शहजादो पुट त लखन करोड़न में हिक आहे हिक। अम्मा तावेली ते भी पेंदो बतो तूनो लदंदो आ। अम्मा मत सिंगार तो कया त पोपरीअ जा पिताई सड़ी ता वञन। एतलो भी हाने तूनो नाई मुंदा बा दो पोपली तो ता ताल तंदी चंद जो टुकड़ो लगा तो आज तमा जाने तो मोला जाने तो मोला। अम्मा जीव मुझा मोर पुट
मां सदको वञे सॼी आ कहे तो ता सदको वञे अमा ए मूंखे त ॾिस अॼु त सफ़ा मां घोट थो लॻा न मुंदा धंधी ते लतल भा तो दिला बेतमाई वांदा दोत इन आत में प्यालो तले विया तोते त इन पोपली भेंडू दुआऊं आहिनि जो अञा ताईं देलो आहिनि छोरी कार ज़बानी ज़बान में के फलूकड़ा निकरनी हाँ भाव के दी पिटे चंड्री पित्यांत तोनती अम्मा पित्यांत तोनती अम्मा मां त पंहिंजे भाउ तां बोदला थी तयां बोदला मुंहिंजो भाउ त मुंहिंजी अतिंदो तालो आहे तालो चङो हाणे चङो हल अंदरि गुड़ पियो हूंदई भाउ खे बुसरी पचाए ॾे सिकिल दे जा सिंगार वाह अम्मा के वड़न था अम्मा के वड़न था दादा था सिकिल दे जा सिंगार वाह अम्मा के वड़न था यो अदे बुधुई कोन था आबड़ बुधी जीजल छा चई आदुल आदुल खनी थी ता मुंदा बा वञ मुंहिंजी पोपरी भेण चाह कौन पेनो है हाँ अदा मां को चढ़ियो थियो आया जो तोखे चाय पीआरींदुसि तोखे चाय सां गॾु पाणी बि पीआरींदुसि न्याणी उथारींदुसि के तो न्याणी उथारी कहिड़ी तो ॻाल्हियूं करे पाणी पीआरींदुसि पाणी छोकरा हेॾा लेवे खानारनि खे पाणी ॾे नेराने आयो बाबा आयो टकड़ में ओ बा सेठ कारीगर के चओ त चाय का ताक़त वारी पीआरे ऐं चएसि त चाय असांजी अलॻि उठाए पत्ती तेज विधे तो बात तेज कट्टी न विझो आदा चाह में कट्टी न विझन मां कट्टी वाली चाह कोन पींदो बोले मां सफा लो थी वयस कट्टी न बा तू कहिड़ो सान जो पुटां जो कट्टी विझंदा पत्ती तो चवा पत्ती अजई पत्ती पत्ती बा पत्ती हाँ पत्ती चाय गली उठाए एतरो पद करे आयो हिकड़ी चाय थोड़े पींदा से बा बकट खणिया छोरा लठ खणिया किसा जड़ो थी पियो हेड़ो ना है तो बकट चया तमात कट सेठ केक जो बकट मोगल भूख ॾाढी लगी आ भाई बाहर गजी खाईंदासी जेको बची पियो ना घर खणी वेंदासी केक जो कट कोन मिलंदो सजो वठणो पवंदो नेराने छा चई सबे तो केक जो कट कोन थींदो आ सजो केक घणे जो पूरा 10 रुपया नेराने अरे छा चई 10 रुपया सफा महंगो सेठ केक के वाको हरियण सफा महंगो बच्चा जा कट पर सेठ थोरो झट निभागन मथा हंद को भी नारा नी जा अम्मा चाय लई वया उथार अदे के तो चाय पिए मोलण पुत्र ओ मुंजा बच्चा मोलण पुत्र मां सदको वञई उठ सिज अची मंझंद बीठो आ मां सदको वञाए उठी जल्दी उठ निभागे नार माणे अचे घर में इन निभागे के मां थो अचे उथारिया जिलजिलो भजो घर का बाहर निकलो जिलजिलो लोग पोटा थालीअ में पुफी किरी पई डाली में छोरा ये छा थो जे मामे जे नाले ते जैसी नहीं मुझी शादी न थी ना मायना से राजा वदस घोड़िया के घुमरी घोड़िया के घुमरी घोड़िया के घुमरी साबुल उथार पंजे मुंबी पुट के माल ला गा पठो करे थे सुतो पियो हुजे मुंहिंजो शहज़ादो
तुझी शहजादी चांहि ठाहे त पोइ उथारियांसि थी। कयो कादरी कलंदर मत निभागन मथा हंध पोइ बि नारा नीअ जा। अम्मा चांहि लही वई आहे, उथार अधे खे त चांहि पीए। मोलण पुट, ओ मुंहिंजा बच्चा मोलण पुट, मां सदको वञई। उथ, सिज अची मंझंदि बीठो आहे, मां सदको वञाए उथी, जल्दी उथ। निभागे जो नार माणे अचे घर में, इन निभागे खे मां थो अचे उथारिया। जिलजिलो जिलजिलो भजो भजो, घर खां ॿाहिरि निकिरो जिलजिलो। वो ज़ालिम पापी, खीर में पानी विझंदड़ बूज़ी। इन खे चवंदा आहिनि ॼणे साबुल मुकारो मोलूअ जो। माण्हुनि जो औलाद वञी चंड ते पहुतो, साबुल वारी सुगड़ी अञा मैखाने ते। बाबा चंड ते पहुचण लाइ उन्हनि खे साल लॻंदा आहिनि। असां पीऊं चर्च, घुमूं अर्श, मार्शल भंगड़ीअ जो प्यालो पियूं, सिज खां बि मथे हलिया वेंदा आहियूं। अबे अमा असांखे पिटियो त कोन हो, अलाए कंहिंजो पारा तो निरड़ में लॻी वियो। लोड़िया थो वेठो, खणो ॾाटो वञी गाह पठो करे आ, ठोकिया हिन पातर। शुक्र तो जिलजिलो न हो बाबू। जानो जपी तू हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी लदा ख़बर ॾे, मतां ॻाल्हि मञी वठे। न भले जेकॾहिं मां मरी पवां न त मुंहिंजो मुंहुं बि वसाई वारनि खे ॾिसण न ॾिजां। हा, पर जेकॾहिं तूं ओॾे वई आहीं न त पोइ मुंहिंजे तरफ़ां तलाक सम्झजां, पक्की 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 तलाक सम्झजां। हा, लोग पोटा थालीअ में पुफी किरी पई डाली में। छोरा इहो छा थो चई मामे जे नाले ते? जेसी ताईं मुंहिंजी शादी न थींदी न, मां अहिड़ा सेरा चवंदसि। केॾो ख़ुशि हो मुंहिंजो जानू, हिन दरवेश जे अरमाननि जो खून करे छॾियो आहे हिन कपड़ वारो। पुफी वसाई के नाग खाए केर सा हो जमालो, मुंहिंजी शादी ते केर सा हो जमालो। पुफी वसाई के नाग खाए केर सा हो जमालो, मुंहिंजी शादी ते केर सा हो जमालो। जानू पुट पुफीअ खे पिट न, दुआ करिस त राज़ी थिए, तुंहिंजी शादी थिए। अम्मा मुंहिंजी न शादी ते ममताज गोलाई खे घुराए जो। ओ इन खे चवंदा आहिनि हिकु मिड़े कान, ॿियो खीर सवायो ॾोहिजा। लोंग तूं बि को सफ़ा ॿार आहीं, हिन खे दिलासो ॾियण जे बजाए नाउमीद करे वेठो आहीं। अम्मा पुफी नाराज़ थी वई आहे छा? पोइ त इहा थी ध्यानी खे मुंहिंजे सेर लाइ कोन छॾींदी। जानू पुट ध्यानी त तुंहिंजी कुंवार थींदी, हूअ कीअं सेरा चवंदी? अम्मा कुंवार खे सेरा चवण कोन ईंदा। पुट जंहिंजी शादी थींदी आहे न उहे सेरा न आहिनि चवंदियूं। अम्मा अमीरा बेगम जी शादी कोन थी आहे? उनखे त पुट बि आहिनि जानू। पोइ उहा जो सेरा चए थी, कन खोले पई ॿुधी छॾो, जगह दी ध्यानी मुझे सरन ते नाई त मां शादी न कंदसि। केरु सम्झाए हिन चरे खे? मां चरियो न आहियां। हा न पुट तूं सियाणो आहीं, केरु तो चए त तूं चरियो आहीं? लोग पोटा थालीअ में बाबो गिरी पियो डालीअ में, लोग पोटा थालीअ में बाबो गिरी पियो डालीअ में। दी मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ में। सिकी लधा छा थियो अथई? अॻियां अची बीठो आहे, नज़र मुंहुं में ई विधी अथई जीअं बिलो लस्सी जी दखी खे तकींदो आहे। मारो टे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे तोसां। ॻाल्हि बि हिकिड़ी ई कजांइ, छो त तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि में 1.5 हफ़्तो लॻी वेंदो, ॿ ॻाल्हियूं कंदे त महीनो गुज़री वेंदो। अरे टे मां न तोसां प्यार कंदो आहियां। अल्लाह पोइ फाट इहा ॻाल्हि तूं पंहिंजी माउ खे सम्झाए न, उहा वरी मुंहिंजी माउ खे सम्झाए। जॾहिं ॿिन्ही खे सम्झ में अची वेंदी न पोइ असां ॿिन्ही जी शादी थी वेंदी। गुडे मां सुभाणे ई अम्मा खे मोकिलियां थो शहर ॾे त उहो पंहिंजे
शादीअ जो सामान बि वठी अचे ऐं दयाणीअ लाइ दोरी बि वठी अचे अल्ला दयाणी जी दोरी खे छॾे पहिरियां माणे खे मोकिल त अम्मा खां मोकल वठी वञे मुआ जनरेटर दयाणी तूं राज़ी त आहे न हाणे हिन डंडे वारे पखे मां अड़जी हुअसि राज़ी आहियां परे थी मां वञा हा पोइ ठीकु आहे मां बि अम्मा खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायां थो मूं सोचियो त को घर में महिमान न आयो हुजे हिनजे जे करे दरवाज़ो खड़कायो मूं बेवा जे घर में केरु ईंदो हिकु तूं ई त आहीं जेको भेरो भञंदो आहीं मासा त हाणे तूं बि पको थी वियो आहीं लीमा जी बाबा बाबा थां खणी पंहिंजे महिमाननि जे लाइ चांहि कराया वञ महिमाननि लाइ गा कराए अचूं बाबा बोड़े मां फासी वियासीं बाबो चांहि तो चवे गाव न महिमाननि कहिड़ो गॾाइण जो गाव खाईंदा घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी लगे थो अॼु पिरी अकेला अॼु इज़हार जो मौक़ो अथई हल पुनहल तुंहिंजा नसीब छा त कोयल जहिड़ी ॿोली आहे पिरीअ जी दिलि थी चए सॼो ॾींहुं दरवाज़ो खड़कायां मासात मां आहियां पुनल मासात ॿाहिरि छो बीठो आहीं अंदरि हलियो आहे न मासात शाबस अथई भला पंहिंजे घर जो दरवाज़ो बि खड़काए पोइ आहे छा अलाह करे ही घर मुंहिंजो थिए भाग भरी जी मासात छा थो चवीं मासात मूं सोचियो त को घर में महिमान न आयो हुजे हिनजे जे करे दरवाज़ो खड़कायो मूं बेवा जे घर में केरु ईंदो हिकु तूं ई त आहीं जेको भेरो भञंदो आहीं मासात हाणे तूं बि पको थी वियो आहीं मासात भाग भरी उमिरि बि चढ़ी वई आहे शादी बि नथी थिए इनजे जे करे सवेर सुम्ही थो पवां मन का ख्वाबनि में शादी थिए बसि मासात पुनल मुंहिंजो बि जवानीअ में मुड़ुसु मरी वियो हाय हाय ससुअ वारा सूर ॾेई वियो मासात जेकॾहिं ससुअ खे पुनल मिले हा न त ससुअ खे इहे सूर न मिलंदा अकेलो वण काहिरो हूंदो आहे भली उहो बड़ जो हुजे या निम जो जोड़ जोड़ हूंदो आहे मासात सचो आई मासात 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 दिलि त चए थी हितां हिकिड़ो इंच बि न चुरां पर इलाही सारा कम धीउ बचुल बि इंतज़ारु कंदी हूंदी चङो मासात मां हाणे हलायां थो चङो मासात दिलि त मुंहिंजी बि नथी चए त तोखे छॾियां जेका तुंहिंजी मर्ज़ी चङो मासात बाबला बाबा कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजेव राति फाड़े घुरजो हिजाब न कजो अदा ख़बर हिजाब कबो आहे धारियनि सां तूं त असांजो पंहिंजो ई न बाबा तोसां कहिड़ो हिजाब लीमा तूं वेही रहो तकलीफ़ न कर हार का पवे न ॾुकार सटियल आहिनि छा हेॾे कर ॻाल्हि ॿुधाए हेॾा ॿुधाए असां लाइ बचा ईंदा सभु पाण खाई वेंदा लॻे थो सतों रोज़ो त न लाजा अदा जेकॾहिं खाओ त मां ॿी बि घुराए वठां अहिड़ी ॻाल्हि न आहे बसि अदा ड्रॉ थी वियो लीमा जी बाबा बाबा थां खणी पंहिंजे महिमाननि जे लाइ चांहि कराया
वञ महिमाननि लाइ गा कराए अचूं बाबा बोड़े मां फासी वियासीं बाबो चाहे तो चवे गांव न महिमाननि कहिड़ो गॾियाण जो गांव खाईंदा चाचा ए तरियो आहे हिन जी ॻाल्हि दिलि में न कजो तोखे अकुल सवायो आहे चाहे खणी अचो साईं माफ़ कजो असल में मुंहिंजो पुटु थोरो ॿोड़ो आहे इन जे करे बाक़ी हूं तव्हांखे थोरे गॾो चया छड़ा ॿुधे नथो छा हो त चरियो आहे तूं त सियाणो आहे न वञी चांहि खणिया महिमाननि जे लाइ ॾिसे नथो हालतुनि जी हाज़ुर अब्बा घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी हकीम साहब ॻाल्हि कयां हिकिड़ी तो जहिड़ा हकीम जिते बि हूंदा न बुखी मरंदा बुख छो मरंदा मरीज़ जॾहिं ईंदा ई कोन त पोइ रोज़ी किथां थींदी तुंहिंजे निभाग असांजे भाग खे भितर हया आहिनि न त तोखां अॻु में मरीज़नि जूं लाइनूं लॻल हूंदियूं भागन भरी ख़ैर वरी किथे आ कल्ह थड़ी आने नबुल जी रोज़ अधे खे वठी त लुॾंदी लमंदी थी अचे पई छो भाॼई नबुल निभागीअ खे वरी छा थियो आ मूंखे बि त का ख़बर पवे न चवे थी दयाणी जो संग ॾियो त मां पंहिंजो चरियो पुटु जानू परणायां घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी ला